बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कल्याण करंट सिचुएशन सां गॾु आऊं आहियां तव्हांजो मेज़बान अल्लाह बख़्श कुंभर। नाज़रीन मोहतरम, जिते क़ानूनी इदारा मौजूदु हुजनि ऐं उते कंहिं बि क़िस्म जो ॾोह थिए त इहो क़ानून जे उन इदारनि ते फ़र्ज़ु आयद थींदो आहे त हू क़ानून ते अमल कराइनि। ताज़ो हैदराबाद में थियल हिकिड़ी सूरत हाल, हिकिड़ो झेड़ो जेको ॿिनि माण्हुनि जे विच में थियो बग़ैर कंहिं रंग नसुल ज़ात ऐं क़ौमियत जे। हिकु होटल मालिक ऐं उन वटि ईंदड़ ग्राहक जंहिं उहा पंहिंजो ऑर्डर ॾिनो खाधे जो ऐं हुननि जो पाण में पैसनि जी ॾेती लेती या कंहिं बि सूरत हाल ते पाण में बद कलामी थी ऐं उहा सूरत हाल वधंदी वई। इन सूरत हाल इहा सूरत हाल एतिरी हद ताईं वधी वई जो हाथापाई ऐं उन खां पोइ सख़्तु शयुनि जो इस्तेमालु ऐं आख़िर में हथियारनि जो इस्तेमालु थियो। हिन सॼी झेड़े जी सूरत हाल जेका आहे जीअं हंधि थी आहे, चंद क़दमनि ते पुलिस थाणो आहे, पुलिस मोबाइल बीठल आहे ऐं उहो हिकिड़ी तमामु 24 कलाक उते पब्लिक जेका आहे उहा मौजूदु हूंदी आहे ऐं सॼे मुल्क ॾांहुं ईंदड़ वेंदड़ पब्लिक उनजो उते मौजूदगी हूंदी आहे ऐं पुलिस बि हर वक़्तु उते मौजूदु हूंदी आहे। हिकिड़ी पुलिस उहा जेका थाणे जे अंदरि हूंदी आहे, जेका कमु कंदी आहे, ऐं ॿी उहा पुलिस जेका ॿाहिरि वेहंदी आहे रोड ते, ऐं उहे सभु उहो लकाउ ॾिसी रहिया हुया। यकीनन जॾहिं बि का अहिड़ी सूरत हाल ख़राबु थींदी आहे त पुलिस जो हिकिड़ो किरदारु हूंदो आहे त उन शइ खे कंट्रोल करणु। पहिरीं ॻाल्हि, जेकॾहिं उन क़िस्म जी का उते बदकलामी थी आहे त ॿिन्ही धुरियुनि जे तरफ़ां त आख़िरकार पुलिस खे इतला छो न ॾिनो वियो। 15 ते इतला ॾियणु ऐं क़ानूनी इदारनि खां मदद घुरणु, इहो हिकिड़ो हर शहरी ते फ़र्ज़ु आहे ऐं पुरमन शहरी पंहिंजनि इदारनि ते एतमाद कंदे उन्हनि खां उहा मदद घुरंदा आहिनि। पर ॿई धुरियूं इन सूरत हाल खां बिल्कुलु परे हुयूं ऐं पुलिस ख़ुदि बि अहिड़ो लकाउ ॾिसंदी रही। इदारा असां वटि मौजूदु आहिनि पर इदारनि जी कारकर्दगी उहा कारगर न आहे। इदारनि जी उहा मोट न आहे जेका माण्हू चाहिनि था, जंहिंसां पुरअमन मुआशिरो हुजणु खपे। इहा सॼी ज़िमेवारी उन इदारे ते क़ाइमु आहे जंहिंजी इहा ज़िमेवारी में शामिलु आहे त उहो सिक्योरिटी बहितर रखे ऐं माण्हुनि जे ज़हन में हिकिड़ो ख़ौफ़ बि हुजणु खपे ऐं हिकिड़ो एहतराम बि हुजणु खपे। जॾहिं क़ानून जा इदारा मौजूदु हूंदा आहिनि ऐं जितां माण्हुनि खे इंसाफ़ मिलंदो आहे, जितां माण्हुनि खे हिकिड़ी ज़हन में सोच हूंदी आहे त हाणे कंहिं बि क़िस्म जी जेकर का सूरत हाल ख़राबु थी त उहो असांखे उन इदारे ताईं पहुचंदासीं त उतां खां असांखे हिकिड़ी बहितरीनु मोट मिलंदी। ॿिन्ही धुरियुनि जे तरफ़ां उन इदारे खां मदद न वठणु ऐं ख़ुदि उहो इदारो जॾहिं उते मौजूदु हुजे ऐं उन जे तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी उते मुदाख़लत न करणु ऐं ॿिन्ही धुरियुनि जे विच में पई उहो झेड़ो टारणु, इहो सूरत हाल नज़र न आई आहे। अक्सर असां वटि सिंध में ईअं ई थींदो आहे, बल्कि पूरे पाकिस्तान में इहा सॼी सूरत हाल थींदी आहे त हद जो तकरार ॼाणाए ऐं उते पोइ चयो वेंदो आहे जॾहिं शइ बहितर आहे, जंहिंमें फ़ाइदो आहे, जंहिंमें धुरियूं उन्हनि खे हिकिड़ो फ़ाइदो मिले थो त पोइ हद जो तकरार न आहे। पर जिते सूरत हाल ॾुखी आहे, जिते ख़बर अथनि त कंहिं क़िस्म जो को फ़ाइदो न आहे, पोइ हद जो तकरार ॼाणायो वेंदो आहे। ऐं आउं सम्झां थो त इहा हिते हिन झेड़े जे पुठियां बि इन ई क़िस्म जी का माजरा हूंदी, पर उन जे बावजूदि बि जेकॾहिं को इन इदारे सां लाॻापियल माण्हू किथां गुज़रे थो, उन जी हद न आहे त यकीनन हुन जी तरबियत में, हुन जी ट्रेनिंग में, हुन जी ज़िमेवारी में हिकिड़ी ॻाल्हि इहा शामिलु ज़रूरु आहे त हू इन में मुदाख़लत ज़रूरु करे। इन सॼी सूरत हाल ते जॾहिं उन इदारे सहकार न कयो ऐं उते क़तलु थींदड़ नौजवान उन जो लाश खणी जॾहिं ॻोठु पहुता आहिनि वारस ऐं उतां खां ॿीहर वरी पोस्टमार्टम लाइ हिते पहुता आहिनि त उनखां पोइ सूरत हाल ख़राबु थी। ज़िमेवारी हुई उन्हनि समूरनि शहरनि ते, उन्हनि समूरनि इदारनि ते, उन्हनि ज़िमेवार माण्हुनि ते त क़तलु थियण खां पोइ हुननि खे आथत ॾियणु, हुननि खे सहारो ॾियणु ऐं हुननि जे
क़तलु थियण ते उन्हनि जे ॾुख में भाङे भाईवार थियणु ऐं उन्हनि खे महसूसु करणु असां तव्हांजे ॾुख में शामिलु आहियूं। ऐं सम्झां थो इहा समूरी ज़िम्मेदारी चूंडियल हितां जे नुमाइंदनि जंहिंमें MPA MNA सेनेटर ऐं उहे ॿियूं समूरियूं मुतहरिक सियासी जमायतूं जेके इक़्तिदारी सियासत कनि थियूं उन्हनि ते बि इहो फ़र्ज़ु आइद थिए थो त इन सॼी सूरत हाल ते पंहिंजी नुमाइंदगी जो इज़हार करणु, उते पहुचणु, मालिकी करणु ऐं उन सॼी सूरत हाल खे माठो करणु ऐं जेका बि धुर नाइंसाफ़ी करे रही पई, उरे ज़ोराई करे पई, उनखे कानून जे उन पंजे में विझणु जीअं कानून मुतहरिक थिए ऐं जेका मुतासिर धुर आहे उनखे इंसाफ़ ॾियणु। ही हिकिड़ियूं इख़लाक़ी मज़हबी मुआशरती ज़िम्मेदारियूं आहिनि जेके उन्हनि सियासी माण्हुनि ते आइद थियनि थियूं। जेसीं ताईं असां इन क़िस्म जो हिकिड़ो रवैयो पंहिंजो इख़्तियार न कंदासीं तेसीं ताईं छुड़वागी ऐं बिगाड़ जेका आहे उहो समाज में पैदा थींदो जंहिंसां नुक़सानु सॼे मुआशिरे जो आहे, कंहिं फ़र्द जो न आहे। ऐं माज़ी में असां इन क़िस्म जी सूरत हाल पिणु भोॻे चुका आहियूं। यकीननि सियासत जो महवर इहो न हुजणु खपे त असां लाशनि जी सियासत कयूं, असां खून रेज़ी जी सियासत कयूं, असां लिसानी झेड़नि जी सियासत कयूं, असां जेको आहे तज़ादनि वारी सियासत जेका माहौल आहे उन ते सियासत कयूं, इहो यकीन न हुजणु खपे। सियासत नालो ई ख़िदमत जो आहे, सियासत नालो ई मुआशिरे खे बहितर तरीक़े सां हलाइण जो आहे। त सियासत जे उन फ़लसफ़े ते असांखे हलणु खपे। पर जेसीं ताईं नज़रियाती सियासत जेका आहे असांजी मुआशिरे मां मरी वई आहे त पोइ छुड़वागी, ग़ैर ज़िम्मेदारी, लिसानी, मज़हब, ॿोली ऐं हर क़िस्म जो बहानो बणाए इलाक़ाई मुआशरती इहे समूरा बहाना उन में शामिलु करे ऐं इंसान खे इंसान सां विढ़ायो थो वञे, जंहिंसां पूरे समाज जो, पूरे मुआशिरे जो, पूरे मुल्क जो नुक़सानु आहे। ऐं हिन वक़्तु पूरो मुल्क हिकिड़ी ख़ौफ़ वारी सूरत हाल में आहे ऐं सभिनी माण्हुनि हिकिड़ियूं हदूं मुक़ररु करे छॾियूं आहिनि जेको अमल असांजे सॼे मुआशिरे लाइ ख़राबु आहे। हिन सॼी सूरत हाल में उहे समूरा ज़िम्मेदार जेके इक़्तिदार धणी आहिनि, जेके अहम उहिदनि ते वेठल आहिनि, उन्हनि ते इहा तमामु वॾी हिकिड़ी ज़िम्मेदारी आइद थी थिए त हीअ जेका बाहि ॿरियल आहे उन बाहि ते हू पंहिंजो किरदारु अदा कनि त उनखे माठो करे सघनि। ऐं उहे समूरा इदारा जिन ते बि हिकिड़ी ज़िम्मेदारी आहे त इन क़िस्म जेको बिगाड़ पैदा करे थो, इंतिशार पैदा करे थो ऐं ग़लति फ़ाइदो वठे थो, उन्हनि जे ख़िलाफ़ु जोगी कार्रवाई थियणु खपे। हाणे जेसीं ताईं इन क़िस्म जी ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो न कयो वेंदो ज़िम्मेदार धुरनि जे तरफ़ां, तेसीं ताईं रोडनि, रस्तनि ऐं खुलियल जॻहियुनि ते ऐं आम पब्लिक वारनि जॻहियुनि ते इन क़िस्म जी हिकिड़ी ख़राबु बिगड़जंदड़ सूरत हाल उहा असांजे साम्हूं ईंदी। हिन सॼी सूरत हाल में ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो करणु इहो सभिनी खां पहिरीं सभिनी ते फ़र्ज़ु आहे। उहो समाज जा मुतहरिक तबिका हुजनि, सियासी हुजनि, समाजी हुजनि, सहाफ़ती हुजनि, अदबी हुजनि, इंसानी हक़नि जूं तनज़ीमूं हुजनि, उन्हनि सभिनी ते इहो हिकिड़ो फ़र्ज़ु थिए थो त हो पंहिंजो हिन सूरत हाल में पॉज़िटिव ऐं बहितरीनु इंसान दोस्त, समाज दोस्त किरदारु अदा करणु खपे, जेका सूरत हाल असांखे नज़र न पई अचे। जेसीं ताईं इक़्तिदार धणी पंहिंजी उन ज़िम्मेदारी खे महसूसु न कंदा, कंहिं मज़लूम जे मथे ते हथु रखी उनखे अहसासु न ॾियारींदा, उनजो सहारो न बणिजंदा, उन सां उहा दिली हमदर्दी न कंदा, तेसीं ताईं माण्हुनि जा हिकिड़ा जज़्बा उभरनि था ऐं माण्हुनि में हिकिड़ी मायूसी पखिड़िजे थी, जितां खां हुन में कावड़ ऐं रंज में हिकिड़ो इज़ाफ़ो थिए थो। त उन सूरत हाल में उहा शइ बिगाड़ न वधंदी, पर उहा सूरत हाल कॾहिं बि बहितर नतीजा न ॾींदी। ऐं सम्झां थो त जिते क़तलु थियो उतां जूं जेके चूंडियल धुरियूं आहिनि ऐं जेके मुतहरिक सियासत कनि थियूं उन्हनि धुरनि ते बि इहो फ़र्ज़ु आहे ऐं उहो लाश जिते दफ़नाए वियो जंहिं ॻोठ में, उतां जे चूंडियनि ऐं उतां जेके मुतहरिक धुरियूं आहिनि उन्हनि ते बि इहो फ़र्ज़ु लागू थिए थो त हो उन जे तॾे ते वञी उन्हनि जे मिटनि माइटनि सां उन्हनि सां मिलनि ऐं उन्हनि ते हिकिड़ो इहो आथत ॾियनि त इहो क़तलु असांजो थियो आहे, इहो असांजो घर भाती हुयो ऐं इहा जंहिंजी बि ग़फ़लत थी आहे, जंहिं बि माण्हू इन में कानून खे हथ में खयो आहे ऐं कानून जिते बि कमज़ोर रहियो आहे, उन्हनि समूरनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु
हिकिड़ी बग़ैर कंहिं रिआयत जे, बग़ैर कंहिं रख रखाव जे कार्रवाई थींदी। जॾहिं इन क़िस्म जो हिकिड़ो सेहतमंद माहौल, सेहतमंद सोच जो मुज़ाहिरो थींदो त यकीनन माहौल ख़राब न थींदो। पर जिते कुझु शयुनि खे कंहिं बि तरीक़े सां अहिड़ो माहौल ठाहे ॾिनो वञे जितां माण्हुनि में इन क़िस्म जो हिकिड़ो अहसासु पैदा थिए ऐं हिकिड़ा अहिड़ा उद्दमा जाॻनि त असां सां जेको इहो कीस थियो आहे उन ते हमदर्दी त परे जी ॻाल्हि आहे, पर इंसाफ़ हासिलु करण लाइ बि रंडकूं विधियूं थियूं वञनि त माण्हू इंसान जेको आहे उहो जज़्बाती ज़रूरु थींदो ऐं हुन जा जज़्बा उभरंदा ऐं ईअं ई हू हुनजी मज़लूमियत में हिकिड़ो इज़ाफ़ो थींदो ऐं ॿियनि माण्हुनि जी हमदर्दी जो उन रुझान वधंदो। त असांजे समाज में इन क़िस्म जी जेका ग़ैर ज़िमेदारी वारी जेका सूरत हाल आहे कंहिं बि फ़र्द, कंहिं बि इदारे, कंहिं बि धुर जे तरफ़ां उहा सॼे मुआशिरे खे उन तबाही ॾांहुं वठी वञे थी जंहिं तबाही में को बि माण्हू बची नथो सघे। उन में समूरो मुआशिरो जेको आहे उहो उन बाहि में ज़रूरु सड़े थो। असांजा जेके बि इदारा आहिनि उन्हनि जी हिकिड़ी ज़िमेदारी में इहा शइ आहे त हो अमुन अमान बरक़रार रखनि ऐं ख़ुसूसी तौर ते अहिड़ा जेके बि ॾींहं आहिनि, असांजा क़ौमी ॾींहं आहिनि, असांजा मज़हबी ॾींहं आहिनि, उन्हनि में कंहिं बि क़िस्म जो को इंतिशार पैदा थिए या अमुन जी सूरत हाल बिगड़जे त उन ते फ़ौरी तौर ते अमल थियणु खपे। सभु इंसान हिन रियासत जा बराबरि जा शहरी आहिनि। समूरनि माण्हुनि खे आज़ादी सां हिकु जहिड़ो, हिकु जेतिरो हक़ु आहे त उन इज़त ऐं एतमाद सां गॾु ज़िंदगी गुज़ारी। को बि हेठियूं शहरी न आहे, को बि मथां न आहे, को बि ताक़तवर न आहे, छाकाणि आईन पाकिस्तान में सभिनी शहरनि खे बराबरी जा हक़ ॾिनल आहिनि। जेसीं ताईं उहो बराबरी जे हक़ में खाट लॻंदो त माण्हुनि जे ज़हन में हिकिड़ियूं ग़लति सोचूं भरंदियूं। ऐं सम्झां थो त हीअ जेका ज़िमेदारी आहे इहा असां समूरनि माण्हुनि ते आहे जेके असां मुहब वतन शहरी आहियूं, जेके हिन रियासत सां मोहबत कयूं था, जेके असां हिन समाज सां मोहबत कयूं था, जेके असां हिन मुआशिरे सां मोहबत कयूं था, जेके असां समूरनि इंसाननि सां मोहबत कयूं था, पंहिंजी ज़िमेदारी जो मुज़ाहिरो कयूं। ऐं जॾहिं असां ज़िमेदारी जो मुज़ाहिरो कंदासीं त का बि सूरत हाल बिगड़जंदे नज़र न ईंदी ऐं उहो पुरमुन मुआशिरो ई जुड़ंदो रहंदो। अॼोको प्रोग्राम असांजो ख़तमु थियो। पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंभर खे इजाज़त ॾींदा वरी मिलंदासीं के ॿिए प्रोग्राम में के ॿिए मौज़ू सां गॾु। तेसिताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।